कराची खां वाते ख़बर पहुचायूं त वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत में सिंध काबीना जो इजलास थियो आहे। इजलास में मुख़्तलिफ़ मामलनि ते गौर वीचार कयो वियो आहे। सिंध काबीना 705 मेडिकल ऑफिसर्स ऐं 287 स्टाफ नर्सिस जी मुलाज़मत मुद्दे में 30 जून ताईं वाद जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। अवांखे अपडेट कयूं कराची खां त वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत में सिंध काबीना जो इजलास थियो आहे। इजलास में मुख़्तलिफ़ मामलनि ते गौर वीचार कयो वियो आहे। सिंध काबीना 750 मेडिकल ऑफिसर्स ऐं 287 स्टाफ नर्सिस जे मुलाज़मत में मुद्दे में 30 जून ताईं वाद जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। अवांखे ॿुधायो त 374 टेक्निकल ऐं 2957 सपोर्टिंग स्टाफ जी मुलाज़मत मुद्दे में भी वाद जी मंज़ूरी ॾिनी वई आहे। काबीना नई कंपनी सां ट्रांसपोर्ट प्रोजेक्ट्स जे हवाले सां मुआहदनि जी भी मंज़ूरी ॾिनी आहे। सिंध काबीना 50 सरकारी डिस्पेंसरीज़ PPHI लाइ ॾियण जी भी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। 50 डिस्पेंसरीज़ खे 6 महीननि लाइ स्टाफ ॾियण जी भी मंज़ूरी ॾिनी वई। अवांखे ॿुधायो त सिंध काबीना 241 ॾाई 6 मिलियन रुपयनि जी ऑपरेशन ख़र्चनि जी भी मंज़ूरी ॾिनी आहे। अहम ख़बर आहे कराची खां त वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत में सिंध काबीना जो इजलास थियो आहे। इजलास में मुख़्तलिफ़ मामलनि ते गौर वीचार कयो वियो आहे। सिंध काबीना 750 मेडिकल ऑफिसर्स ऐं 287 स्टाफ नर्सिस जे मुलाज़मत मुद्दे में 30 जून ताईं वाद जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। अवांखे अपडेट कयूं त वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत में सिंध काबीना जो इजलास थियो आहे। इजलास में मुख़्तलिफ़ मामलनि ते गौर वीचार कयो वियो आहे। इन हवाले सां लाइन ते मौजूद आहे चीफ रिपोर्टर वहीद लाजपत जी। वहीद, अपडेट कजो। जी राबिल, सिंध काबीना इजलास सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ज़ेर सदारत जारी आहे। हुन में NRTC ऐं TIP जी जॻह ते नेशनल एनर्जी एंड ट्रांसपोर्ट कोऑपरेशन क़ाइमु करण जी जेको मंज़ूरी ॾिनी वई आहे। सिंध हुकूमत ट्रांसपोर्ट सां खाते सां गॾिजी करे NRTC ऐं TIP तौरु जेको आहे गॾिजी कमु कंदी। हिन वक़्तु जेको आहे उहो NRTC ऐं TIP जॻह ते सिंध हुकूमत नेशनल एनर्जी ऐं ट्रांसपोर्ट कोऑपरेशन सां गॾु जेको आहे मुआहदो कंदी। काबीना जे तरफ़ां नई कंपनी सां ट्रांसपोर्ट प्रोजेक्ट्स जे हवाले सां मुआहदे जी मंज़ूरी ॾिनी वई आहे। सिंध काबीना 50 जेके गवर्नमेंट डिस्पेंसरीज़ आहिनि PPHI खे ॾियण जी पिणु मंज़ूरी ॾिनी आहे। 50 डिस्पेंसरीज़ खे 6 महीननि जे लाइ जेको आहे उहो स्टाफ बि ॾियण जी मंज़ूरी ॾिनी वई आहे। सिंध काबीना जे तरफ़ां 24 करोड़ रुपयनि खां वधीक रुपया जेके आहिनि उहो PPHI खे ऑपरेशन ख़र्चनि जी मंज़ूरी तौर बि ॾियण जी उहा मंज़ूरी ॾिनी आहे। कोविड दौरान जेके डॉक्टर्स हुया 824 उन्हनि जी बि जेको आहे मुक़ररी कई वई हुई। उन्हनि खे 332 जेके स्टाफ नर्स आहिनि उन्हनि जी बि जेको आहे उन कोविड दौरान कमु कयो। उनजे जेके नर्सिस जे जेके पोस्टूं आहिनि सिंध पब्लिक सर्विस कमीशन खे सूटेबिलिटी लाइ उहे मोकिलियूं वियूं आहिनि। सिंध काबीना जे तरफ़ां 705 जेके मेडिकल अफ़सर आहिनि 287 स्टाफ नर्स 374 टेक्निकल स्टाफ समेत 2957 सपोर्टिंग स्टाफ खे जेको आहे हुनजे जेको कॉन्ट्रैक्ट में 30 जून ताईं वाद कई वई आहे ऐं 2 अरब रुपयनि जी जेके ख़र्च आहिनि उनजी पिणु मंज़ूरी ॾिनी वई आहे। जी वॾी महिरबानी अपडेट करण लाइ वहीद लाजपत।